हिते आयासीं हिंदुस्तान में, मां अजमेर में ऋषि दयानंद जी निर्वाण शताबंदी ॾिठी, हितां बस करे वियासीं, पंजाबी सिंधी गॾु हुयासीं। मां शताबंदी ॾिसणु उते दृश्य ॾिठुमि हिकिड़ो, ऋषि दयानंद जी जिथे म्यूज़ियम लॻल हुयो, उते हिकिड़ी तस्वीर हुई। ऋषि दयानंद जन राजा खे पंहिंजो अन्यायी हुयुनि, हिकु सीन ॾिठुमि, उहो दर खड़काइनि था, राजा वेश्वा गमन आहे, राजा जो कंधु हेठा वेश्वा वञे थी, या सीन उन में ॾिठुमि। इतिहास मां नंढे हूंदे पढ़ियोमि, सचार प्रकाश ऋषि दयानंद जो। प्रभु जेकी पढ़ाईंदो हो, चयोसि एक शेर कुत्ते के साथ शोभा नहीं देता। इहो अखर ॾुखियो लॻो उन वेश्वा खे, हुन पंहिंजो कार्य कयो। इहा असां घणनि खे सभिनी खे इतिहास जी ॼाण आहे। थोरे हुयो जाइज़ शब्द, उनजे लाइक़ु शब्द हुयो, पर उहो बि उनजे खे साथण खे अणवणंदड़ लॻो। इहो परिणाम थियो। मूंखे साईं कंवरराम साहिब जी उन महिल हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई। साईं कंवरराम साहिब छा आहे, हे प्रकृति जेका आहे, जेकी असां हिन में बीज बोईंदासीं, भावना कंदासीं, ख़्यालु कंदासीं, उहो मोट जो फल असांखे प्रकृति मां ई मिलंदो। उहो पुरुष प्रकृति में समायल आहे, उहो अलॻि परमात्मा कोन्हे जो असांखे फल ॾींदो, उहो हिन में समायल आहे। प्रकृति में पुरुष जंहिंजे करे हली रही आहे, न त प्रकृति जड़ आहे, तॾहिं चेतना जो पुरुष समायल आहे। त जेको तूं ख़्यालु कंदे प्रकृति में, प्रकृति तोखे ओॾे साथ ॾींदी, प्रकृति इनकार न कंदी। तूं कुसंग पासे वञे, छो जो प्रकृति हिन में जड़ चेतन में ॿई गुण दोष समायल आहिनि। उहे पुरुषनि मर्दनि मां ई थींदा, इंसान मां ई थींदा। तूं जाॾे वेंदे तोखे ओड़ा क़िस्म जा माण्हू मिलंदा वेंदा। बसि इहो तूं पाण खे संभाल। प्रभु कृपा थिए वई, संतनि जो संग मिले, तुंहिंजो विवेक जागी पए, तोखे छा करणो आहे, न छा करणो आहे, तोखे सुमत अची वञे, उन राह ते हली तोखे संपत ठहे, तूं सुखी थी गुज़ारे वञे। वरना प्रकृति इनकार कोन कंदी। त साईं कंवरराम साहिब खे ईश्वर यश लिखियलु हुयो, त हुनखे अहिड़ा मौक़ा बि, साधन बि पंहिंजो पाण मिलंदा। परमात्मा असांखे साधननि जे रूप में आहे, छो जो कार्य त साधन मां सिद्ध थींदो। संसार साधन आहे, शरीर साधन आहे, गिला नेकी साधन आहे, मान अपमान साधन आहे। सिर्फ़ु सम्झण जी ज़रूरत आहे हिन ॻाल्हि खे। परमात्मा जो दया और इंसाफ़ हर हिकु मनुष्य ते, अवतार हुजे, डाकू हुजे, चोर हुजे, संत हुजे, हर हिकु ते मथों बराबरि बराबरि हली रही आहे। उहा दया थींदी कान्हे, न को पोइ थींदी। दया और इंसाफ़ साथ साथ परमात्मा जो हर हिकु जे मथों हली रहियो आहे। सिर्फ़ु सत्संग करे इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। जीअं राजा खे नालो ॾिनो वियो आहे दंड, राजा मीन्स दंड। त दंड जेकॾहिं शासन कंट्रोल न हूंदो त संसार सॼो बिगड़ी वेंदो। राजा जो दंड ॾियण ई दया आहे। त दया जा रूप आहिनि। असांखे दुख अचे थो, इहा बि दया आहे जो असां पाप कया आहिनि, त वरी असां न कयूं। असांखे लाइ सुजागी अचे थी, इहा बि प्रभु जी कृपा आहे जो दुख दारू करे मोकिलियईं। सो मुंहिंजा प्यारा साईं, साईं कंवरराम साहिब नगर में हिकिड़ी ते वेठा हुआ, शाम जो पहुता। कंहिं प्यारे उथी करके वेनती कई, साईं ग़रीब हिकिड़े मुंहिंजी कन्या जो कारज आहे, हा मुंहिंजो पुटु परणायल आहे। मुंहिंजा साईं, मुंहिंजो पुटु परणायल आहे, हाणे उहो भाई छोकिरी नथो ॾे, और उहो भाई हिते वेठो आहे। बसि एतिरो चई, साईं जन चयो, अबा नालो खईं फलाणो मल, अबा वेठो आहे? चई हा साईं। उथी बीठो, हुकुम कयो साईं। चई अबा तो छोकिरी हिन जे ॿार सां परणाई आहे? चई हा साईं। चई पोइ ॾेसि न अबा? चई हा साईं। कुझु बि कोन्हे। चई त मां छो रोकी आहे? हा साईं। चई चङो अबा, हाणे तूं घर हल, असां अचूं था छोकिरी खे वठणु। बसि हेॾो कन में अची साईं खे कंहिं चयो त साईं छोकिरी जे हिते रुकण जो कारण हितां जो मुखी आहे, उन जी वास्तेदारी थी वई आहे उन छोकिरी सां। बसि कन में रखियऊं। जीअं उथिया, उन मुखी जे बांह खे हथ में हथ विधऊं और साण वठी हलिया। हिकिड़ो शेवादारी साण खयूं, घोट जो पीउ और छोकिरो। साईं उन जे घर आया, उनजे परिवार पेरे पिया, ॿारड़ी बि पेरे पई। हाणे मुखी साहिब खे चवनि था, मुखी साहिब अबा हे संजोग अॻ में परमात्मा जे तरफ़ां जुड़ियल हुयो, पर कंहिं कारणवश हे थोरो विजोग थी वियो, थोरो विछोड़ो थी वियो।
पर हाणे असां मिलायूं था वञूं ऐं जेको हथ हथ में हुयो न मुखी जो उहो उन ॿाड़ी जे मथां हथ रखायूं। हाणे तोखे पार थी वरी हे कॾहिं विजोग न थिए। संसार में जेका बि वस्तु या व्यक्ति ठहियो आहे और जेको बि शब्द ठहियो आहे, टे शयूं कोई ख़राब कोन्हे। असांखे इस्तेमालु करण जो सिर्फ़ु तरीक़ो खपे, कहिड़े माण्हू खे कहिड़ो शब्द कहिड़े वक़्तु इस्तेमालु करणो आहे, कंहिंसां करणो आहे, कहिड़ी शइ खे कंहिं महिल इस्तेमालु करणो आहे। कुझु बि शइ ख़राबु कान्हे। वेश्वा बि आहे, उहा कंहिंजे लाइ ठही आहे, हर माण्हू जे लाइ न ठही आहे। कहिड़ी शइ कहिड़े वक़्तु कंहिं माण्हू खे इस्तेमालु करणी आहे, सिर्फ़ु इहा ख़बर रखणी आहे। चयो चिल्म में आफ़ीम विझी करके कंहिंखे अधरंग थिए और तुरत उनखे छिकाए, ॿ चारि फूका छिकाए उनखे गर्मी उहो अधरंग लही वेंदो, त ख़राबु छा आहे? गुरु गोबिंद सिंह महाराज जन भंग जो प्यालो पी आफ़ीम वठी करके भंग पींदा, उहा शक्ति अची वेंदी, कार्य कंदा। सुवाल आहे त कहिड़ी शइ कहिड़े माण्हू खे इन विषय ते हिकु हिकु ते हलबो त राति राति गुज़री वेंदियूं। मुंहिंजा प्यारा, त वेश्वा हुई, हो उन मां पंहिंजे घर मां न तिरपत थी सघियो, वधी वियो। राम, उन में काई कुल जी भ्रष्टाई कान्हे, ग़लति त थियो, पर बाक़ी वेश्वा खां सवाइ काई बि स्त्री आहे उहा कंहिंजी कन्या आहे, कंहिंजी घरवारी आहे, कंहिंजी माउ आहे। अगरि जेकॾहिं उहो संग हिन जीव जो आहे त ॿई कुल लजदा उन स्त्री जा। त संत कंवरराम जो कहिड़ो तरीक़ो हुन अपनायो, इहा ॻाल्हि मुंहिंजे मग़ज़ में ठणकी आई। उहा सीन ॾिसी करके त संत कंवरराम कीअं हुन मुखी जी बि लजा रखी, न्याणी जो बि कुल बची आयो। केॾी हिकु ॻाल्हि घटना थोरी में रूप छा रखियलु हुयो, जंहिं मूंखे प्रेरित कयो त संत कंवरराम जी अहिड़ी शताबंदी जेका मां ॾिठियूं थो वञा, मां मल्हाईंदुमि। और उहो मां आगाज़ गोदड़ियाला धाम ते कयो। उतां ॿुधी करके 5 अगस्त अमरावती में साईं जन मूंखे घुरायो मेले ते। मां इहा ॻाल्हि उते बि रखी। साईं पेशुराम साहिब जे मुख मां शब्द निकितो, हिन शताबंदी मल्हाइण जो सेरो हिन चांडू खे आहे। राम